किसे मोजा? हाँ, कम कर वनी। साईं कम समझो अज तव्हांजो थी वियो। अचो अचो। हाँ वेहो। अय्यम्मा इहा ॻाल्हि ॿुधी असांखे त ॾाढो अफ़सोस थियो। छाजो? इहो ई त अल्लाह बख़्श वारनि कयल माइटी टोड़े छॾी। बस भेण, मर्ज़ीअ जा मालिक आहिनि। पर इहो संग टोड़ियऊं छो? अव्हां खे ॿुधायां ई कोन। बस चयनि त संग न खपे। पर को त सबब हूंदो। ऐं भेण ॿुधो अथऊं त छोकिरी त छंडरा उछलाया अथव। इहो त सॼे शहर में हुलजी वियो आहे त छोकिरीअ जा लक्षण चङा न आहिनि। केरु थो चवे? माई कावड़ न करे। असीं को नथा चऊं, सॼो शहर थो चवे। पर सॼो शहर हरू भरू त कंहिंखे कोन थो चवे। का त ॻाल्हि हूंदी। ॿियो वरी
मचे वठो मूंखे छो थी ॾे हिननि खे ॾिजनि जो जुरो आहे हा ॿियो को कमु ॿियो को कमु कोन्हे हाणे तव्हां भले वञो